अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जी सदारत हेठि ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, जस्टिस रिटायर्ड शाइक उस्मानी, रुखसाना राहूजो ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट जी अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। BRT रेड लाइन प्रोजेक्ट में का बि देर बर्दाश्त न कई वेंदी, इहो चवणु आहे शर्जील इनाम मेमून जो। शर्जील इनाम मेमून चयो त हुकूमत खे घुर्जे BRT प्रोजेक्ट मुकमल वक़्त ते मुक़ररु करे। शर्जील इनाम मेमून वधीक चयो त हुकूमत खे घुर्जे त BRT प्रोजेक्ट मुकमल वक़्त ते मुक़ररु करणु घुर्जे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट कराची बोर्ड बाबति डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, जस्टिस रिटायर्ड शाइक उस्मानी, रुखसाना राहूजो ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट जी अॻु भराई जो जाइज़ो वरितो वियो। BRT रेड लाइन प्रोजेक्ट में का बि देर बर्दाश्त न कई वेंदी, हुकूमत खे घुर्जे त BRT प्रोजेक्ट मुकमल वक़्त ते मुक़ररु करे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, जस्टिस रिटायर्ड शाइक उस्मानी, रुखसाना राहूजो ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट जी अॻु भराई जो जाइज़ो वरितो वियो। BRT रेड लाइन प्रोजेक्ट में का बि देर बर्दाश्त न कई वेंदी, इहो चवणु हो शर्जील इनाम मेमून जो। हुकूमत खे घुर्जे BRT प्रोजेक्ट मुकमल वक़्त ते मुक़ररु करे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, जस्टिस रिटायर्ड शाइक उस्मानी, रुखसाना राहूजो ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट जी अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। BRT रेड लाइन प्रोजेक्ट में का बि देर बर्दाश्त न कई वेंदी, हुकूमत खे घुर्जे BRT प्रोजेक्ट मुकमल वक़्त ते मुक़ररु करे।